सिंध में रहंदड़ समूरे दोस्तन के लर्न विथ GFX चैनल ते भलीकार। उम्मीद त तव्हां सभु दोस्त खैरियत सां हूंदा। जीअं त सिंधी 7वीं क्लास जो ही आख़िरी मॉडल पेपर आहे सबक़नि जे हवाले सां, जंहिंमें कुल 30 MCQs मूं ॾिना आहिनि। उम्मीद त ही MCQs अव्हांजी टेस्टनि में अव्हांजे लाइ लाभाइता साबित थींदा ऐं इंशाल्लाह जल्द हिकिड़ो वीडियो सिंधी ग्रामर 7 में क्लास सबक़ में जेका सिंधी ग्रामर आयल आहे उन ते हिकिड़ो वीडियो ठाहींदुसि। ऐं काफ़ी दोस्त कमेंट्स कनि पिया ग्रामर जा कुझु चैप्टर आहिनि या ग्रामर जा कुझु जेके मौज़ू आहिनि ऐं ॿियनि ते जेको उन्हनि जी डिमांड आहे उन्हनि ते इंशाल्लाह जल्द खां जल्द वीडियो अपलोड कंदुसि। सो अॼु फ़िलहालु जेको आहे पाण हलंदासीं सिंधी जे मॉडल पेपर तरफ़, सिंधी 7वीं क्लास जे मॉडल पेपर तरफ़, जेको आख़िरी आहे मॉडल पेपर। ऐं जेकॾहिं को हिन चैनल ते नओं आहे त प्लेलिस्ट में मुंहिंजा जेके प्रीवियस वीडियोज़ आहिनि उहो ॾिसी करे उन मां फ़ाइदो हासिलु करे सघे थो। सो हलूं था अॼु जे लेक्चर तरफ़। त सवाल नंबर पहिरियों आहे, हकीम मोहम्मद सईद देश में ॼाओ। कहिड़ी ईस्वी में हकीम मोहम्मद सईद ॼाओ? 1912 ईस्वी, 1910 ईस्वी, 1913 ईस्वी या 1911? त इन जो सही जवाबु थींदो 1910 ईस्वी। हकीम मोहम्मद सईद साहब जेको आहे 1910 ईस्वी में ॼाओ। सवाल नंबर ॿियो आहे, हकीम मोहम्मद सईद देश शहर में ॼाओ। कहिड़े शहर में ॼाओ? दिल्ली, गुजरात, लाहौर या कराची? त इन जो सही जवाबु थींदो दिल्ली। हकीम मोहम्मद सईद साहब जेको आहे दिल्ली शहर में ॼाओ। सवाल नंबर टियों आहे, हकीम मोहम्मद सईद देश ईस्वी में पाकिस्तान लॾे आयो। दिल्ली खां पाकिस्तान जेको लॾे आयो उहो कहिड़ी ईस्वी में लॾे आयो? 1948 ईस्वी, 1947 ईस्वी, 1945 ईस्वी या 1932 ईस्वी? त इन जो सही जवाबु थींदो 1948 ईस्वी में हकीम मोहम्मद सईद साहब जेको आहे पाकिस्तान लॾे आयो। सवाल नंबर 4 आहे, हकीम मोहम्मद सईद देश दवाख़ाने जी शुरूआति कई। कहिड़ो दवाख़ानो जेको आहे उन जो ईजाद कंदड़ या उन जो मौजद या उन जी शुरूआति जेका आहे कई? शफ़ा दवाख़ानो, हमदर्द दवाख़ानो, कश्फ दवाख़ानो या अलशफ़ा दवाख़ानो? त इन जो सही जवाबु थींदो हमदर्द दवाख़ानो। हमदर्द दवाख़ानो जेको आहे हकीम मोहम्मद सईद जी शुरूआति कई। सवाल नंबर 5 आहे, हकीम मोहम्मद सईद ॿारनि जी तइलीम लाइ देश इदारो क़ाइमु कयो। ॿारनि जी तइलीम लाइ हकीम फ़तेह मोहम्मद साहब जेको आहे उहो कहिड़ो इदारो क़ाइमु कयो? नूर निहाल, अल जामे, कश्फ या अल इलूम? त इन जो सही जवाबु थींदो नूर निहाल। नूर निहाल इदारो जेको आहे उहो ॿारनि जी तइलीम जे लाइ इदारो हो जेको हकीम मोहम्मद सईद साहब जेको आहे क़ाइमु कयो। सवाल नंबर 6 आहे, हकीम मोहम्मद सईद यूनिवर्सिटी क़ाइमु कई। कहिड़ी यूनिवर्सिटी जेको आहे हकीम मोहम्मद सईद साहब जेको आहे उहा क़ाइमु कई? नूर निहाल, अल जामे, हमदर्द, अल इलूम? त इन जो सही जवाबु थींदो हमदर्द। हमदर्द यूनिवर्सिटी जेको आहे उहो हकीम मोहम्मद सईद साहिबु क़ाइमु कई। सवाल नंबर 7 आहे, हकीम मोहम्मद सईद 17 अक्टूबर देश ईस्वीअ ते कराची में शहीद कयो वियो। हकीम मोहम्मद सईद साहब खे 17 अक्टूबर कहिड़ी ईस्वीअ ते जेको आहे कराची में शहीद कयो वियो? 1999 ईस्वी, 1994 ईस्वी, 1996 ईस्वी या 1998 ईस्वी? त इन जो सही जवाबु थींदो 1998 ईस्वी में शहीद कयो वियो। सवाल नंबर 8 आहे, पाकिस्तान जो आला तरीन एज़ाज़ शहीद हकीम मोहम्मद सईद जे नाले जारी कयो वियो। उहो आला तरीन जेको एज़ाज़ आहे उहो कहिड़ो आहे? सिविल अवार्ड, निशान हैदर, सितारा इम्तियाज़ या निशान सिविल? त इन जो सही जवाबु थींदो सिविल अवार्ड। सिविल अवार्ड जेको आहे उहो हकीम मोहम्मद सईद जे नाले जारी कयो वियो। सवाल नंबर 9 आहे, हुकूमत पाकिस्तान शहीद हकीम मोहम्मद सईद जे जनम ॾींहुं 9 जनवरी खे क़ौमी ॾींहुं क़रार ॾिनो। कंहिंजो क़ौमी ॾींहुं क़रार जेको आहे उहो ॾिनो? बालगनि जो, नौजवाननि जो, पोड़नि जो या ॿारनि जो? त इन जो सही जवाबु थींदो ॿारनि जो। हकीम सईद जे जनम ॾींहुं 9 जनवरी खे ॿारनि जो क़ौमी ॾींहुं क़रार ॾिनो वियो। सवाल नंबर 10 आहे, जून देश ईस्वी में स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जो बुनियादु विधो वियो या बुनियादु पियो? 1948 ईस्वी, 1999 ईस्वी, 1945 ईस्वी या 1992 ईस्वी? त इन जो सही जवाबु थींदो 1948 ईस्वीअ में स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जो बुनियादु विधो वियो। देश जुलाई 1948 ईस्वीअ में स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान बाक़ाइदा कमु करणु शुरू कयो। ठीकु आहे, त इहो जुलाई जी कहिड़ी तारीख़ हुई जंहिंखां पोइ स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान बाक़ाइदा कमु करणु शुरू कयो? 1 जुलाई हुई, 2 जुलाई हुई, 4 जुलाई हुई या 3 जुलाई हुई? त इन जो सही जवाबु थींदो 1 जुलाई। 1 जुलाई 1948 ईस्वीअ खां पोइ स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान बाक़ाइदा कमु करणु शुरू कयो। हलूं था अॻियां सवाल तरफ़।
सवाल नंबर 12 आहे, देश ईस्वी में स्टेट बैंक खे ख़ुदि मुख्तियार बणायो वियो। अच्छा, इनखे जेको ख़ुदि मुख्तियारी जा जेके पावर मिलिया हुआ उहो कहिड़ी ईस्वी में मिलिया हुआ? 1963 ईस्वी, 1964 ईस्वी, 1968 ईस्वी या 1962 ईस्वी? त इन जो सही जवाब थींदो 1964 ईस्वी में स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान खे ख़ुदि मुख्तियार बणायो वियो, 1964 ईस्वी। सवाल नंबर 13 आहे, विरहाङे खां अॻु मुल्क जी मरकज़ी बैंक खे देश बैंक सॼो उनखां अॻु जेको बैंक हूंदी हुई मरकज़ी, उनखे कहिड़े नाले सां सॾियो वेंदो हो? रिज़र्व बैंक, इंडियन बैंक, आलमी बैंक या स्टेट बैंक? त इन जो सही जवाब थींदो रिज़र्व बैंक। रिज़र्व बैंक सॾियो वेंदो हो विरहाङे खां अॻु में मरकज़ी बैंक खे। सवाल नंबर 14 आहे, स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान खे देश बि सॾियो वेंदो आहे। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान खे ॿियो कहिड़े नाले सां सॾियो वेंदो आहे? बैंक ऑफ इंडिया, बैंक ऑफ पाकिस्तान, स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान या बैंक दौलत पाकिस्तान? त इन जो सही जवाब थींदो बैंक दौलत पाकिस्तान। स्टेट बैंक जो ॿियो जेको नालो आहे उहो आहे बैंक दौलत पाकिस्तान। 15 नंबर सवाल आहे, स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जे सरबराह खे देश सॾियो वेंदो आहे। अच्छा, जेको स्टेट बैंक जो जेको सरबराह हूंदो आहे उनखे छा सॾियो वेंदो आहे? गवर्नर, सेक्रेटरी, सीनियर चीफ या चीफ? त इन जो सही जवाब थींदो गवर्नर। स्टेट बैंक जो जेको सरबराह हूंदो आहे उनखे गवर्नर सॾियो वेंदो आहे। सवाल नंबर 16 आहे, सखर बैराज देश ईस्वीअ में ठहियो। सखर बैराज कहिड़ी ईस्वी में ठहियो? 1936, 1932, 1937 ईस्वी या 1963 ईस्वी? त इन जो सही जवाब थींदो 1932 ईस्वी। सखर बैराज जो जेको ठहिणु थियो उहो 1932 ईस्वी में थियो। मशहूरु शाइर निसार बज़मी जो असुलु नालो कहिड़ो हो? करीम बख़्श, हैदर बख़्श, कलंदर बख़्श या नबी बख़्श? त इन जो सही जवाब थींदो कलंदर बख़्श जूणे जो। निसार बज़मी जो असुलु नालो जेको आहे उहो कलंदर बख़्श जूणे जो आहे। सवाल नंबर 18 आहे, मशहूरु हाकिम ॼाम तमाची जो तालुक़ देश ख़ानदान सां हो। ॼाम तमाची जेको आहे उनजो तालुक़ कहिड़े ख़ानदान सां हो? अरब ख़ानदान सां, समा ख़ानदान सां, मुग़ल ख़ानदान सां या टालपुर ख़ानदान सां? त इन जो सही जवाब थींदो समा। समन जो जेको आहे उहो मशहूरु बादशाह थी गुज़रियो आहे ऐं सिंध जो ही इंतहाई मशहूरु बादशाह थी गुज़रियो आहे ॼाम तमाची। नूरी ऐं ॼाम तमाची जो ज़िक्र शाह साहिबु पंहिंजे रिसाले में कहिड़े सुर में कयो आहे? पूरो हिकिड़ो सुर आहे जंहिंमें ॼाम तमाची ऐं नूरी जो जेको आहे शाह साहिबु ज़िक्र कयो आहे उहो कहिड़े सुर में कयो आहे? सुर रिप में कयो आहे, सुर आसा में कयो आहे या सुर काबोड में कयो आहे या पूरब में? त इन जो सही जवाब थींदो सुर काबोड। सवाल नंबर 20 आहे, नूरी ज़ात जी देश हुई। नूरी जेका हुई उहा ज़ात जी केरु हुई? समाट, समी, सोढी या मुहाणी? त इन जो सही जवाब थींदो मुहाणी हुई। नूरी ज़ात जी मुहाणी हुई। नूरी जो तालुक़ देश कबीले सां हो। मुहाणनि में बि हिकिड़ा कबीला थींदा आहिनि, उन कहिड़े कबीले में जेको आहे उनजो तालुक़ हो? समा, समाट, गंधरा या मांझर? त इन जो सही जवाब थींदो गंधरा कबीलो। नूरी जो जेको तालुक़ हो उहो गंधरा कबीले सां हो। सवाल नंबर 22 आहे, मौलवी अलाह बख़्श अबोजो साहिबु जेको आहे सिंधी अदब में देश सिन्फ़ जो बहितरीनु शाइर हो। सिंधी अदब में जेके सिन्फ़ूं आहिनि उनमें मौलवी अलाह बख़्श अबोजो जेको आहे उहो कहिड़ी सिन्फ़ जो जेको आहे उहो बहितरीनु शाइर हो? ग़ज़ल जो हो, मस्तस जो हो, सानेट जो हो या चौसिटे जो हो? त इन जो सही जवाब थींदो मस्तस। मस्तस जो जेको बहितरीनु शाइर हो उहो मौलवी अलाह बख़्श अबोजो साहिबु हो। सवाल नंबर 23 आहे, रनीकोट जो क़िलो ॼामशोरे जे सन शहर खां उलहंदे तरफ़ देश किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे। रनीकोट जो क़िलो ॼामशोरे जे सन शहर खां उलहंदे तरफ़ देश किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे। 32 किलोमीटर, 33 किलोमीटर, 29 किलोमीटर या 36 किलोमीटर? त इन जो सही जवाब थींदो 29 किलोमीटर। अच्छा, सिंधियुनि जे लोक नाच खे जेको आहे उहो छा चइबो आहे? लेवा, जमालो, खटक या भंगड़ा? त इन जो सही जवाब थींदो जमालो। सवाल नंबर 25 आहे, पंजाबियुनि जे लोक नाच खे देश चइबो आहे? लेवा, जमालो, खटक या भंगड़ा? त इन जो सही जवाब थींदो भंगड़ा डांस। सवाल नंबर 26 आहे, ख़ैबर पख्तूनख्वा वारनि जी लोक नाच कहिड़ी आहे? लेवा, जमालो, खटक या भंगड़ा? त इन जो सही जवाब थींदो पख्तूनख्वा वारनि जी जेका मशहूरु जेका लोक नाच आहे उनखे खटक चयो वेंदो आहे। सवाल नंबर 27, मशहूरु शाइर हाफ़िज़ अहसन चना जे वालिद जो नालो कहिड़ो हो? जम्मू ख़ान, अहमद ख़ान, हैदर ख़ान, अफ़ज़ल ख़ान? त इन जो सही जवाब थींदो जम्मू ख़ान। मशहूरु शाइर हाफ़िज़ अहसन चना जे वालिद साहिब जो नालो जम्मू ख़ान हो। सवाल नंबर शाइर हाफ़िज़ अहसन चना जो तालुक़ कहिड़े ज़िले सां हो? बदीन, लाड़काणो, दादू, जेकबाबाद? त इन जो सही जवाब थींदो दादू ज़िले सां हो। शाइर
हाफ़िज़ अहसन चना जो जेको तालुक़ु हो उहो दादू ज़िले सां हो। सवाल नंबर 29, सिंधु दरिया थॿेट मुल्क जे देश वटां निकिरंदो आहे, जेको जिथां निकिरंदो आहे उनखे छा चयो वेंदो आहे? संगी शबाब, तिब्बत, संगबाब या संगी कबाब? त इन जो सही जवाब थींदो संगी कबाब। आख़िरी सवाल आहे पंहिंजो, सवाल नंबर 29, पंजाब देश दरियानि जो देश आहे या देस आहे? 3 दरियानि जो, 5 दरियानि जो, 7 दरियानि जो या 4 दरियानि जो? त इहो तव्हां सभिनीनि खे मुंहिंजे ख़्याल में ख़बर हूंदी त पंजाब ते नालो ई 5 नदियुनि जे करे पियो हो, त 5 जेको आहे इन जो सही जवाब थींदो। मूंखे उमेद आहे त हीउ लेक्चर तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं जेकॾहिं सिंधी 6 या 7 जा तव्हां मुख़्तलिफ़ लेक्चर ॿिया ॾिसणु चाहियो था त प्लेलिस्ट ॾांहुं वञो, उनमें ॾिसो, तव्हांखे इनशाला बहितरीनु मवाद मिलंदो। ऐं इनशाला मुंहिंजी ईंदड़ जेका वीडियो हूंदी उहा सिंधी 7 क्लास में जेका ग्रामर आहे उन ते हूंदी।